हजरत मौलाना हाकिम अली सिकंदरी ज़ीद मजदूह जे तवस्सुस हितां जे दोस्तन जे मुनाकिद कयल हिन बाबरकत महफ़िल में हाज़िरी जी सादत नसीब थी। मुखाग में पीरे तरीक़त साईं सैयद रफ़ीक अहमद शाह जीलानी कादरी अवां सां खिताब फरमाए रहा हाँ। चंद गुज़ारिशूं मौजू जे मुनासिबत सां मां भी तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ करण जे लाइ हाज़िर आहियां। तवज्जो सां ऐं गौर सां भी उन्हनि खे अवां ॿुधण जी कोशिश कंदा। दुआ है अल्लाह ताला तवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं बानियाने महफ़िल के अल्लाह ताला दारे जो सादत नसीब फरमाए। मूं ॾिठो पे त हिन प्रोग्राम जे लाइ इश्तिहार जेके भी आया पे मुख़्तलिफ़ उन में उनवान हुआ। कंहिं में शफ़ाअत मुस्तफ़ा, कंहिं में ख़त्म नबूवत, कंहिं में मीलादुन नबी यारी शरीफ। बहरहाल मूं इहो पे सोचो त ये एतिरा सारा उनवान, एतिरा सारा मौजू ऐं उन्हनि सभिनि जे मथां कीअं गुफ़्तगू करे सघिजे। पोइ जंहिंजा इश्तिहार मूं ॾिठा पे हाफ़िज़ सिकंदर मूंसां गॾु आयो। मूं चयो हेतिरा इश्तिहार छॾिया मूंखे ॻाल्हाइणो छा पिया। बहरहाल दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारी शरीफ जो महीनो पिया, मीलाद मुबारक जो महीनो पोइते गुज़री चुको आहे। पर तव्हां सां अहले सुन्नत व जमात वारा रबीउल अव्वल में त ख़ास तरह पर आम तरह पूरे साल में जॾहिं बि अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो आहे मदीने वारे जो मीलाद कंदा। मूं अवां जे अॻियां जेका आयत पढ़ी आहे उन जो तर्जुमो अवां ॿुधो ऐं उन खां बाद में उन सां मुतालिक़ मां अर्ज़ कंदुसि। मूंसां गॾिजी मोहब्बत सां वॾे आवाज़ सां पहिरियों दुरूद शरीफ़ पढ़ो। मां आयत जो तर्जुमो पेश कयां थो, सभई पढ़ायो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ाई। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊ फस्तग़फरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सुभान अल्लाह ते मेरी पकाई बड़ी आवाज़ से सुभान अल्लाह। शरई उज़्र तव्हां खे न आहे त पोइ सुभान अल्लाह चवण में मना बि न आहे। सभई सुभान अल्लाह वॾी आवाज़। अल्लाह ताला फरमायो महबूब वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम। ऐं जॾहिं
उहे पंहिंजे जाननि ते ज़ुल्म करण खां बाद में पंहिंजे जाननि जे मथां उन्हनि ज़ुल्म कयो ख़ताऊं उन्हनि खां थियूं ॾोह उन्हनि खां थिया जुर्म उन्हनि खां थिया उन्हनि ॾोहनि जुर्मनि ख़ताउनि ऐं गुनाहनि करण खां बाद में जाऊक महबूब तो हबीब दे दरबार में जान फस्तगफिरुल्लाह तो अल्लाह का माफी तलब करण वस्तगफर लहुमुर रसूल ऐ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा त पोइ ज़रूर अल्लाह खे तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ करे लहंदा। जॾहिं उन्हनि खां पाण ते ज़ुल्म थियो पंहिंजे ज़िंदगीअ में उन्हनि खां कई ख़ताऊं थियूं ॾोह थिया जुर्म थिया हाणे उन्हनि ॾोहनि ऐं मुजरिमनि खे अल्लाह ताला बख़्शिश जो रस्तो ॿुधाए थो त तव्हां पंहिंजी बख़्शिश कराइण चाहियो था ॾोह माफ़ कराइण चाहियो था जुर्मनि जी दुनिया मां ॿाहिरि निकिरण चाहियो था तौबा करण चाहियो था ऐं तव्हांजो इरादो आहे त गुनाहनि जी माफ़ी वठो अल्लाह ताला फरमायो महबूब इहे पाण ते ज़ुल्म करे तो हबीब जे हुज़ूर में हाज़िर थियनि जाऊक तो वटि अचनि अल्लाह ताला उन्हनि ॾोहनि खे मुजरिमनि खे ख़ताकारनि खे हुअण ताईं घुर्जे हा जेके माण्हू तव्हां असांखे चवंदा आहियो त वञो था तव्हां उम्रे ते या हज ते या मदीने था वञो हुज़ूर जे रोज़े जे ज़ियारत जो इरादो न कजो बैतुल्लाह जो इरादो कयो जे मदीने था वञो त भला मस्जिद नबवी जो इरादो कजो हुज़ूर जे ज़ियारत जो मुस्तफ़ा जे गुंबद ख़िज़रा जे दीदार जो या मज़ार मुबारक जे दीदार जे लाइ इरादे करण खे हू मना कंदा आहिनि रोकींदा आहिनि माण्हुनि खे झलींदा आहिनि त हुज़ूर जे मज़ार मुबारक या रोज़े अनवर जी नियत न कजो वञो था त सफ़र में नियत या बैतुल्लाह जी कयो ऐं मदीने में वञो था त मस्जिद नबवी जी कयो मां इरामा उन्हनि जे लाइ थो चवां जे उन्हनि जो मौक़िफ़ सही आहे उन्हनि जी ॻाल्हि दुरुस्त आहे त पोइ हुअण त ईअं घुरिबो त अल्लाह ताला इनायत में ॾोहनि खे मुजरिमनि गुनाहगारनि खे इहो फरमाए हा त तव्हां ॾोह गुनाह कया आहिनि हाणे बैतुल्लाह में अचो मक्के में अचो बैतुल मक़दस में अचो मस्जिद नबवी में अचो या कंहिं ॿिए मस्जिद जे लाइ अल्लाह फरमाया पर न को अल्लाह बैतुल्लाह जे लाइ ॾोहनि खे ॾस ॾिनो न को बैतुल मक़दस जे लाइ अल्लाह ॿुधायो न को इन जाइ ते मस्जिद नबवी जो नालो न वरितो वियो हालांकि बैतुल्लाह जी अज़मत हक़ आहे असांजो ईमान आहे त हिकु नमाज़ पढ़ण सां अल्लाह लख नमाज़ जो सवाब अता फरमाईंदो आहे बराबर बैतुल मक़दस जे मस्जिद जी बि फज़ीलत आहे हुज़ूर बयान फरमाई आहे बराबर मस्जिद नबवी जी भी जेका हुजूर जे रोज़े अनवर सां मुत्तसिल आहे उन जी भी फज़ीलत आहे हुजूर बयान फरमाई उन जे फज़ीलतुनि जो इनकार कतल भी कोन्हे पर मां अर्ज़ इहो कयां थो त जेके असांखे मना कंदा त हुजूर जी नियत न करे वञो मां उन्हनि जे लाइ थो चवां त पोइ हिन जाइ ते अल्लाह ईअं फरमाए हा त बैतुल्लाह में अचो मस्जिद नबवी में अचो या ॿी कंहिं मस्जिद जे लाइ अल्लाह फरमाया न अल्लाह उन्हनि ॾोहनि खे ॾस ॾिनो त पंहिंजे महबूब जे दरबार जो ॾस ॾिनो तव्हां बि मुतफ़िक़ इन ॻाल्हि सां आहियो त खुली करे सुभाणे अल्लाह चओ जोर सां वॾी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ अल्लाह फरमायो जाओ कर वो तो वटि पोइ छा कर फस्तगफिरुल्लाह खाली अचन न अचण खां बाद में
अल्लाह का माफी तलब कर, भला अल्लाह का माफी घुरण खां बाद में माफी मिलंदी या न अञा बि कान मिलंदी। अल्लाह ताला फरमायो वस्तग़फ़र लहुमुर रसूल, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि जे लाइ दुआ फरे, हुज़ूर बि दुआ घुरे, मग़फ़िरत उन्हनि जे लाइ तलब फरमाए। अल्लाह ताला फरमायो हाणे महबूब इन्हनि जी तौबा क़बूल थींदी। टे ॻाल्हियूं रखियो वियो, सभ खां पहिरियां जेको माण्हू पाण ते ज़ुल्म करे वेठो आहे उन जे लाइ ज़रूरी आहे हुज़ूर जे दरबार में हाज़िरी। हाज़िरीअ खां बाद में हुज़ूर खे अल्लाह खां माफ़ी घुरे, ख़ुदा खां माफ़ी घुरण खां बाद में हुज़ूर खे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह कम मूं कया जेके क़ुरान में अल्लाह बयान फरमाया, न महबूब तो वटि अचण मां हाज़िर थियो आहियां। अल्लाह का माफ़ी घुरन, मां ख़ुदा का माफ़ी घुरंदो। हाणे वस्तग़फ़र लहुमुर रसूल, ऐ अल्लाह जा हबीब तव्हां बि मुंहिंजे लाइ दुआ जा हथ खणो त अल्लाह मुंहिंजा सभु गुनाह माफ़ फरमाए। याद रखो मुसलमानो, मता केर तव्हांखे ग़लत मक़सद ॿुधाए या ग़लत आयत जी तशरीह करे ॿुधाए, मता को तव्हांखे इहो ॿुधाइण जी कोशिश करे त इहो जो कुझु आहे, जो कुझु हिन आयत में चयो वियो आहे, इहो आयत जो मफ़हूम या इहा आयत हुज़ूर जे ज़ाहिरी ज़िंदगीअ जे लाइ आहे। माना हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ज़ाहिरी तरह ज़मीन जे तख़्ते ते पाण ज़िंदा हा उन वक़्त जे लाइ इहा आयत आहे। माना तंहिं वक़्त में जे माण्हू ज़ालिम ज़ुल्म करे जिन पाण ते ज़ुल्म कयो, ॾोही जा मुजरिम था हुज़ूर वटि वञनि हा, माफ़ी अल्लाह खां घुरनि, हुज़ूर उन जे लाइ सिफारिश करे हा त माफ़ी मिले न। इहो उन ज़माने जे लाइ आहे जंहिं ज़माने में हुज़ूर ज़ाहिरी तरह ज़िंदा हा, अॼुकल्ह जे लाइ कोन्हे। जेकॾहिं केरु ईअं थो ॿुधाए त ग़लति थो चवे, छो त क़ुरान या क़ुरान जी का बि आयत रुॻो उन ज़माने जे लाइ न आहे, अल्लाह जो क़ुरान क़यामत जे ॾींहं ताईं आहे। वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह जे इएं आहे त सुभाणे केरो थी चवंदो बाबा अल्लाह क़ुरान में चयो आहे बाक़ी मुसलात नमाज़ खे क़ाइम कयो, माना हुज़ूर जे ज़माने में। सुभाणे केरो थी चवंदो क़ुरान में हुकुम आहे ज़कात जो, माना हुज़ूर जे ज़माने में। इएं कोन्हे, क़ुरान क़यामत ताईं आहे। जो सुभाणे अल्लाह बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा। पकाई छो बाबा सुभान अल्लाह चओ, बरो चाहियो त एतिरी बरोदरी छो था कयो। अल्लाह जे क़ुरान मुस्तफ़ा जे शान में एतिरी पकाई, वरी आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चओ। उन ज़माने जे लाइ मां ॿ दलील तव्हांजे साम्हूं थो रखां। मां बग़ैर कहे इन आयत जे अंदरि जेके अल्फाज़ इस्तेमाल थियल आहिनि मां उन्हनि जे लाइ उन जे मथां गुफ़्तगू कंदे का बि अहिड़ी ॻाल्हि इल्मी नथो करणु चाहियां तव्हांजे साम्हूं जो तव्हांजे मथे खां मथे दिमाग़ खां हली वञे। पर हिकिड़ी थोड़ी ॻाल्हि तव्हां गर्ज़ कयां थो। अल्लाह क़ुरान फरमायो वलो अन्नहु इज़ ज़लमू, इहो जेको इज़ आहे इज़ इहे खे चइबो आहे ज़र्फ़, ऐं इहो ज़र्फ़े ज़मान आहे। माना महबूब जंहिं बि ज़माने में तो वटि अचनि मूंखां माफ़ी घुरण तूं सिफारिश कंदे माने खे पहुचे।
जेकॾहिं अवां मौलवी आहियो ऐं तव्हां मदरसनि में न पढ़ायो था त पोइ वरी उन जे हिसाब सां गुफ़्तगू कयो। इहे बस लईअ मां लठ भॼी जलसन में अचे बीहो ऐं फतवाऊं ॾियो वञो त बाबा हुज़ूर जी नियत न कजो, मरहूम जे ख़ुदा जी नियत न कयो। इहा आयत उन ज़माने जे लाइ आहे, हिन ज़माने जे लाइ न आहे। न इज़ ज़र्फ़े ज़र्फ़ा ज़र्फ़े ज़माना, माना महबूब जंहिं बि ज़माने में माना तुंहिंजी ज़ाहिरी हयात तय्यबा आहे उन ज़माने में आया तब उन्हनि खे माफ़ी मिलंदी। जेकॾहिं बाद जे ज़माने में आया महबूब माफ़ी घुरंदो तॾहिं उन्हनि खे माफ़ी मिलंदी। पर मां ॿिया दलील थो तव्हांजे साम्हूं रखां। दुरूद जेकॾहिं वॾो ॾाढा पढ़ंदव त ख़बर पवंदी त सुजाग बि आयो ॿुधण जे लाइ, तयार बि आयो, वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। काज़ी अय्याद रहमतुल्लाह अलैह अशिफा जे अंदर सही सनद सां इहा ॻाल्हि लिखी आहे। फिक़ह जा 4 इमाम आहिनि। घणा इमाम आहिनि? ज़ोर सां घणा इमाम? फिक़ह जा इमाम आज़म अबू हनीफा जे फिक़ह ते तव्हां सां हनफी था हलो। इमाम मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफ़ी रहमतुल्लाह अलैह, हजरत इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला अन्हुम, ये फिक़ह जा 4 इमाम। उन फिक़ह जे 4 इमामनि मां हिकु इमाम जी ॻाल्हि कयां थो जंहिंखे इमाम दारुल हिजरत बि चयो वेंदो आहे। दारुल हिजरत मदीने खे चइबो आहे। मदीने तय्यब जे अंदर जंहिंजे फिक़ह खे अॼु बि फॉलो कंदा, ख़ुदि सऊदी वारा बि इहा ॻाल्हि कंदा त मदीने में असां इमाम मालिक जे फिक़ह खे फॉलो था कयूं, कनि था या नथा कनि उहा इन ॻाल्हि मां वाज़िह थींदी। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हज़रत इमाम मालिक जो ज़मानो आहे, वक़्त जो ख़लीफ़ो आहे, नालो हुन जो अबू जाफ़र मंसूर आहे। मदीने तय्यबा में आयो आहे, बगदाद मां मदीने तय्यबा में आयो। इमाम मालिक सां मुलाक़ात कई। इमाम मालिक खे अर्ज़ करे थो कि भला मुंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे, ॿुधायो। इमाम मालिक फरमायो ॻाल्हि कर, छा तुंहिंजो मसइलो आहे? चईंसि मसइलो इहो आहे, जंहिं वक़्त में मां हुज़ूर जे रोज़े ते अचां, ख़वाजा शरीफ़ ते अचां, दुरूद सलाम पढ़ण जे लाइ मां हुज़ूर जे रोज़े ते हाज़िर थियां, मसइलो मूंखे इहो ॿुधायो त उन वक़्त में मां मुंहुं काॾे कयां? आया बैतुल्लाह ॾे मुंहुं कयां या मुस्तफ़ा ॾे मुंहुं करे तंहिंखां बाद में सलाम पेश करे दुआ घुरां? हिन वक़्त में बि तव्हां हुन जाइ ते ख़ुदा तव्हांखे हाज़िरी नसीब कई हूंदी त ख़ुदा नसीब कंदो। चओ आमीन। असां तव्हां सभिनी खे अल्लाह नसीब फरमाए। उते शुरता बीठा हल, सिपाही बीठा हल, हेठा माण्हू खे जे आम चवंदा हाजी, हाजी तरफ़ किबला, किबले पासे ॾे मुंहुं कर। उन जाइ ते जिते मुस्तफ़ा जी मज़ार मुबारक आहे, किबलो थे तो दक्षिण पासे ॾे हुज़ूर जी मज़ार थींदी, उत्तर पासे ॾे अवां किबले ॾे मुंहुं करे बीहंदा त हुज़ूर जे रोज़े अनवर खे मुस्तफ़ा जे मज़ार खे पुठी थींदी। हाणे इमाम मालिक खां वक़्त जो ख़लीफ़ो अबू जाफ़र मंसूर पुछे थो, सही मसइलो ॿुधाए, इन जाइ ते जॾहिं हाज़िर थियां, हेॾे मुंहुं कयां या साईं ॾे मुंहुं कयां? जेकॾहिं किबले ॾे मुंहुं थो कयां त हुज़ूर खे पुठी थी थिए, जे हुज़ूर ॾे मुंहुं थो कयां त काबे खे पुठी थींदी। हाणे मां छा कयां? कहिड़े पासे ॾे मुंहुं करे दुआ घुरां? हज़रत इमाम मालिक उन खे फतवा ॾिनी त अबू जाफ़र मंसूर अमीर, छो त उन वक़्त में वक़्त जो हुक्मरान मुस्लमान जो अमीर हुओ। उनखे फरमायो अमीर ॻाल्हि ॿुध, पंहिंजो रुख पंहिंजो मुंहुं हुज़ूर जे मज़ार अनवर ॾे कर, मुस्तफ़ा जे रोज़े पाक ॾे कर। हुज़ूर
हुजूर जे मदार मुबारक दे मुंह कर किबले के पुठी थे थी त भली थे पर याद रख जा पंहिंजो मुंह मदीने वारे रे कर रसूलुल्लाह दे कर छो न तू करी हुजूर ने छो न मुंह करे सलाम पढ़ी ऐं दुआ घुरी हालांकि मदीने वारो तुंहिंजो त वसीलो आ पर तुंहिंजे दादे हज़रत आदम जो भी मुस्तफा वसीलो अगर नामे मोहम्मद रा न यावत शफी आदम न आदम याफ़ता तौबा न नूह घर को नजैना उन जे तरफ इशारो कयो मां मालिक हज़रत आदम भी तो हुजूर जो वसीलो वठी अल्लाह का दुआ घुरी वो तो तुझे दादे हजरत आदम जो तो हुजूर वसीलो आ तुझो भी हुजूर वसीलो आ तो हेदे मोह छोकर मोह मुस्तफा दे कर चोला कुरान में फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जमात पे तकी दी हालत तकी रे गुना बंद सुभान अल्लाह वो फकीर का दे जो सवेरे मिलो संग याद में बकला बकाना मौजूद ही कोन मा बकला के करे ना सकरन भी दुस बाकी जो तो साईं के सुभान अल्लाह साईं तो होयो कोन फकीर को गुमा जोरा से सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे और आवाज आ जो सुभान अल्लाह फरमाए जाओ महबूब तू वट चल जने हुजूर वट आयो अचे हुजूर वट मोहबर ये दे मां हुजूर ने तो आयो तो हुजूर ने मुकर जाऊक महबूब वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक वो जने पाण ते जुल्म कर तू वट चल हाने आ अचे हुजूर वट मोहबर हेदे कहे बिठा पुठी वरी हुजूर ने कहे बिठो यो कुरान जे हुक्म ते अमल कोन कई इमाम मालिक फरमाए सो मोह करणो थई त मदीने वाले सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह और आवाज आ जो सुभान अल्लाह एक इयो दलील माना हुजूर जे विसाल मुबारक खां बाद में भी इमाम मालिक या कुरान जी उनके आयत बुधाई वक्त दे अमीर के अबू जाफर मंसूर के या बुधाई उन जो मतलब यो आ त या आयत हुजूर जे सिर्फ ज़ाहिरी जिंदगी जे लाए नाहे हुजूर जे पर्दे फरमाइण खां बाद में भी हुजूर इन आयत जो हुक्म अज गुन जाते मौजूद आ त कंहिं बि ज़माने में केर भी पाण ते जुल्म करे आयो त महबूब जे दरबार में अचे माफ़ी घुरे तो लगे माफ़ी एक नंबर ॿियो दलील हाफिज इब्ने कसीर शागिर्दा इब्ने तैमिया जो इब्ने तैमिया के वहाबी तमाम घणो मञींदा आहिनि उनखे शेखुल इस्लाम चवंदा आहिनि पंहिंजो इहे सम्झो इमाम अॻवान उनखे तसवुर था कनि उन इब्ने तैमिया जा जेके शागिर्द हा उन्हनि में हिकिड़ो शागिर्दो हाफिज इब्ने कसीर तारीख में भी किताब लिखियो अल बिदाया वन निहाया इब्ने कसीर तफसीर कुरान जो लिखियो आहे ही जेको मां तव्हांखे हवालो थो ॾियां इहो न कुरान जे तफसीर में जेको लिखियो आहे उहो थो ॿुधायां थो सुभान अल्लाह इन आयत जे हेठां इन ये आयत जे हेठां हाफिज इब्ने कसीर जो बंदी उनखे मञणा वहाबी उनखे मञणा गैर मुक़ल्लिद मञणा छो त इब्ने तैमिया जो शागिर्द आहे ऐं इब्ने तैमिया खे नजदी सऊदिया वारा बि मथे ते खयो बीठा माना हाफिज इब्ने कसीर खे इहे सऊदी वारा बि मञनि टोटल वहाबी जो बंदी सभई मञनि था उन हाफिज इब्ने कसीर लिखियो आहे चवे तो अल्लाह तबारक व तआला तो हिन खे मुजरिमन खे गुनाहगारन खे हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो आहे रस्तो ॿुधायो आहे अल्लाह उन्हनि खे उन्हनि जी रहनुमाई फरमाई आहे ख़ुदा उन्हनि खे या हिदायत ॾिनी आहे त जेकॾहिं तव्हां खां ज़ुल्म थिया माफ़ी घुरणु चाहियो था त अचो सभु मदीने वारे जे दरबार में
जितो तो इनके अल्लाह करी को बुधायो अल्लाह उन्हनि जी रहनुमाई कई त जेकर तव्हां खां गुनाह थियनि त कीअं बख़्शिराईंदो अचो मुंहिंजे महबूब जे दरबार में ओ वाक़ियो थो लिखे जितो हिक खां न केतिरनि खां इहो वाक़ियो नकुल थी करे आयो आहे त हुज़ूर जे विसाल मुबारक खां बाद में हिकिड़ो एराबी आहे बराड़ी जो माण्हू देहाती आहे आयो हुज़ूर जे मज़ार वटि रोज़े मुबारक वटि उतबी जो रावी आहे उहो चवे थो मां उन वक़्त में हुज़ूर जे मज़ार मुबारक वटि रोज़े वटि मौजूद हुयुसि एराबी ॿाहिरि आयो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े मुबारक वटि बीही करे अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पंहिंजे पाण जे मथां ज़ुल्म कया मां ॾोही आहियां मुजरिम आहियां कोताहियूं थियूं कुसूर थिया महबूब ख़ताऊं थियूं अल्लाह असांखे क़ुरान में फरमायो आहे त वलौ अन्नहुम इज़लमू अनफुसहुम जाऊक जे पाण ते ज़ुल्म कयो थो त महबूब तो वटि अचां साईं मां क़ुरान खे पढ़ियो आहे क़ुरान ॿुधाए थो त उहे जन्म ख़ताऊं थियूं उहे तो वटि अचां या रसूल अल्लाह मां अव्हां जे दरबार में हाज़िर थियो आहियां उन खां बाद में क़ुरान ॿुधायो आहे त अल्लाह खां माफ़ी घुरण मां अल्लाह खां माफ़ी घुरां थो उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो आहे वस्तग़फर लहुर रसूल ऐं रसूल उन्हनि जे लाइ सिफारिश करे महबूब आयो बि आहियां अल्लाह खां माफ़ी बि घुरां थो हाणे महिरबानी फरमायो तव्हां दुआ जे लाइ हथ खणो त अल्लाह मूंखे माफ़ी अता फरमाए या रसूल अल्लाह मां आयो हिकु त पंहिंजे रब खां मां माफ़ी थो तलब कयां ऐं ॿिए नंबर ते महबूब मां तव्हां खां शफ़ाअत तलब कयां थो सिफारिश जो मुतालबो कयां थो तव्हां मुंहिंजे लाइ शफ़ाअत फरमायो मुंहिंजे लाइ सिफारिश फरमायो उतबी चए थो उन खां बाद में एराबी ॿाहिरि निकिरी वियो मूंखे थोरी निंड आई